उसवतुल हसना फरमाना कुछ चोरे से सत को जा मिठा बचा लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुल हसना अल्लाह जो वास्तो दे मां तवा को पुछांदो त नबी पाक जे तरीके खां वधीक को तरीक़ो आहे भला तवा पंहिंजे पेशवामन ऐं आलमन को पुछो सही शादी जी तकरीब करनी आहे तवा जरा सुन्नत ऐं शरीयत जी रहनुमाई कजो पोइ जेको रस्तो आलम वठाइनि उन रस्ते ते हली पओ उन तरीक़े सुन्नत वारे ते तवा असांजी ज़िंदगी गुज़रे दुनिया भी सुणी आख़िरत भी सुणी औलाद भी नेक ॼमंदी हाणे तुर खतरा जानसियूं झुमिरियूं गाना वरी फरमाइश जा कार न भरे ऐं हिन जे अंदरि पिया हलनि हाणे महीननि जा महीना माथड़ वतल आहे हाणे जेको हिन घर में बचो ॼमंदो उहो तहजुद पढ़ंदो पोइ वरी भॼन आईंदा मोदी साहिब को तावीज़ थो लिखी ॾे नंढो छोरो पुॼा थो ॾे पुॼा न ॾींदो तोखे मस्जिद ॾेखारे जैसे शादी में जलाल ताजो नूरजान ए शमू मीरानी जा राजा जा ए झुमरी वाली कुरान डांस विधियो ए कुरान में झुमरी वयो हां ये औलाद साली न थींदी तेसी ते जैसी ते कुरान ए हदीस शरीयत ए सुन्नत के ना अपनाइंदासे अज सब हिन जलसे में इरादो कयो अज़मत इस्लाम कॉन्फ्रेंस में असी वायदो दा कयो त इस्लाम के शरीयत के पंहिंजो अॻवान कंदासीं इरादो आहे ये भी मुल्क जंहिं मुल्क जो वज़ीर आज़म थो थिए त भंग पोखियो छा थो थिए पटाटनि मां कमंद मां कणिक मां क़ौम टुटी पई आहे हाणे तव्हीं भंग पोखियो हे भी को मुल्क जंहिं मुल्क जा वज़ीर पंहिंजे मुंहं सां थंभनि पिया अहिड़ा जुमिला पिया ॻाल्हाइनि जेके शरीयत ऐं क़ुरान जे ख़िलाफ़ हुजनि अॼु तव्हांखे पैगाम उलमा ॼाणाया आहिनि त ॿई जान सोना थींदा तो मिठे मुहम्मद जे तरीक़े क़ुरान जो फरमाए कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह पनु अकल जा गयूर मुस्लमानो हे केर सहाबिया जेको मिठे मुहम्मद जो सच्चो गुलाम रग जो साधड़ो कपड़ा भी साधड़ा सिफान में भी हबका पर नबी पाक जो पक्को है सच्चो आशिका मुझे पाक नबी फरमायो मेरा जवारी रात बिलाल जी आमिना जालाल फरमाए रात मेरा जवारी रात मां मोहम्मद जन्नत जो दौरो ऐं जन्नत जो सफर पे कर में उते आवाज ॿुधण में आयो अर्ज़ कई जिब्रील ही कंहिंजो आवाज़ आहे जिब्रील फरमायो सुहिणा तुझे आशिक तुझे सच्चे गुलाम साहबी हज़रत बिलाल जे पेरनि जो आवाज़ आहे घुमी मके में पियो उन जो आवाज़ रब जन्नत में मिठे मोहम्मद खे तो ॿुधाए अॼु काटन जा कपड़ा कपन घोड़ा दोस्ती 11,000 केती चई 5,000 की टोपी दिल ते लगी आहे ऐं पाण लोॾे पने में घुमे पियो चवंदे त बाईपास सॼी हिन जी आहे वरी जो मुशके वटि ॾे न चवंदो सुभाणे अलाह ॼण कमंद जी लड़ी आई आहे हाल असांजो इहो आहे जो व्याज में पहिरियों नंबर तौर बाप जे ठॻीअ में पहिरियों नंबर जिन्स में मिलावट करे ऐं क़ौम खे अखियुनि में सुर्मो विझण में पहिरियों नंबर ग़लति फ़ैसिलनि में ग़लति शाइदियूं ऐं मशीनी ॾेई करे कंहिं खल मज़लूम ऐं ग़रीब जी जेल ज़िंदगी करणु इनखे त असीं सम्झो ई कोन पिया त कोई गुनाह आहे अज़मत इस्लाम जी माना इहा आहे पेरनि खां मथे ताईं तुंहिंजे अंदरि इस्लाम नज़र अचे ऐं माण्हू ॾिसी करे चवनि त मिठे मुहम्मद जो उम्मती आहे चओ ॾाढा कंहिंजो ख़ुशि थियो बाबा अगरि केतिरा न पढ़ियल मूंखे ॿुधाए जैसे तव्हां मुलनि में बि अलाए घणियूं जिन्स आहिनि तव्हां त झलियो था त शादियुनि में झुमिरियूं न हुजनि ऐं असांजे शादियुनि में म्यूज़िक न हुजे ऐं शादियुनि में डांस न हुजे चईसीं मां पाण ॾिसी आयो आहियां
पैगंबर के नाले ते निकल रैली में डांस भी, झुमर भी, म्यूजिक भी, गाना भी, साज भी, थुकड़ भी। अब ये जो जगह है बुजुर्ग तो लोई वेली वेठो है, अञा जान की खबर कान्हे। अल्लाह अकबर। दुख तो दे मौलाना त शादी में झुमरियूं पान, डांस हण जी मनो ऐं साज़ सुरूर जी मनो। उते जे करे असां 5 मौलवी निकिरी करे ऐं मिठे मोहम्मद जे शान जी ॻाल्हि कयूं ऐं हलायूं म्यूज़िक ऐं धुन ऐं हलायूं साज़ ऐं पायूं झुमर, त पोइ मुंहिंजा सुहिणा पैगंबर जे शरीयत ऐं सुन्नत सां इन खां वधीक मज़ाक ॿी कहिड़ी आहे। दुआ कयो त रब सम्झ ॾे। आमीन नथा कयो? आमीन मुफ्त तो अल्लाह से छा ॾे सम्झ में न वारी। असांजे उलमा ही बर वक्त फ़ैसिलो पनवा कलवार ने कयो आहे। मतो शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस थी अचे ईंदड़ ख़मीस ते इंशाअल्लाह ताला सब तैयार आयो न सही। अल्लाह तव्हां खे बरकत करे। ऐं इहो जलसो इंशाअल्लाह हिन इमरान जे हुकूमत में आख़िरी तोको साबित थींदो। हाणे हिन जी तॾहिं शुरू आहे, सामान ठाहिनि था तो सामान शेख रशीद जो बटे ते अल्लाह से एहराम करे जीअं का भौंकड़ी कुती हुई आहे किथे मोटरसाइकिल निकिरे ऐं भौंक करे हिननि खे त आलिमनि जेका फी सबीलिल्लाह कावड़ा पर असांजे जमात खे अल्लाह पाक सोभ ॾिनी आहे। इंशाअल्लाह ही चंद खड़नि जा महिमान आहिनि। ही मुल्क मिठे मोहम्मद जे आशिक़ जो आहे। चओ ॾाढा कंहिंजो आहे? ॾाढा नथा कयो। अञा त सीट ॿियो ई न आहे तो ये मुल्क कंहिंजो आहे? नबी पाक जे। ॾाढा तो नबी पाक जे जेके आशिक़ हो हिकिड़ो त सॼो मथे खणी ऐं फिज़ा में लहरायो नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम। पाकिस्तान का मतलब क्या? पाकिस्तान का मतलब क्या? नारे तकबीर। 72 साल गुज़रियो आहे, अञा हे सागर था फिरनि पिया। उहे इमरान कहिड़ा हाणे वरी चवंदा त इहा किरोना जेका मासी वई मोकल ते उहा वरी समुंड में मोटी आई आहे। ऐं जीअं मोटी आहे त पहिरियों हलो साईं मुराद अली छा थो मां तव्हां खां पुछां थो साईं मुराद अली छा रोटनि ते खपंदो आहे छा? ॿुहारी ॾींदो आहे छा? तव्हां लख दफ़ा रड़ियूं पिया कयो त लॉकडाउन उनजी माना जी ख़बर त मूंखे बि न आहे। माना बंदि कमरे में अंदरि खाइण बि, पीअण बि, सुम्हण बि ऐं वग़ैरह वग़ैरह नथा सम्झो। इहो सभु अंदरि हे ग़रीब जेको छड़ियो पाणी पीए मिनरल वाटर त ॾिठो ई न आहे। ग़रीब कुओं में, लापारे में, कमत जे वाडीअ में, वण जे चूंडे में हिकु बि ग़रीब हिन बीमारी न आहे। हीअ अंदरों अंदरों का ॿी शइ आहे। दाल में इन मुकमिल दाल ॻाढ़ी आहे। हा चओ साईं मुकमिल दाल। तालीम तबाह वरी ऐलान छा कयो? 6 वारा 7 में, 7 वारा 8 में, 8 वारा 9 में। हाणे सुभाणे जो मास्तर थी ईंदा त 7 पढ़ाईंदा जॾहिं पाण ई न पढ़ंदा। मां जो हाई स्कूल जा 2 छोकिरा पंधु पिया वञनि, 12 किलनि जो थेलो त रहंदो आहियो गाॾीअ में अकेलो खयो मां। जंहिं घिटीअ मां गुज़र करे मदरसे ॾिनो आहे उनमें आहे जानवरनि जी अस्पताल। त हे छोरा 3 रुपया पढ़नि जानवरनि जी अस्पताल छाजी? त मां ॾिठो मां हुनखे ॾिसो था मां हिकु शाबस पिण वजे, ॿी शाबस तव्हांजे नफ़्स में, 3 उस्तादनि जन महिनत कई आहे उन्हनि में लख शाबस आहे। काॾे चांवर काॾे जानवर जागो था कोन कावड़े न मुलनि ते वञो त मदरसा कीअं खोलिया? अरे बाबा मदरसनि जो इल्मु ख़ालिस इल्मु आहे। 8 महीना लॉकडाउन हुई तुझे 15 किलो जा प्राइवेट पब्लिक स्कूल कॉलेज जो फीसूं माण्हू लखनि जा लख भरे
भरनि पिया कि न कोन पिया भरनि चओ पढ़ाई भी नहीं छोकरा घर वेठा पर फिर भी दाखिला के रखण जे लाइ तव्हीं लख रुपया फीस भरी खोड़ हाजी खोड़ मुबैद खोड़ तबलीगी छो था ॻाल्हाए भाई तो मां थो कयां तव्हीं छोकरा तुंहिंजो भरियल बि न कोन छो था ॻाल्हायो असांजे मदरसनि ऐं मौलवियुनि ऐं हिन क़ुर जे इल्म जे मर्कज़नि ते नज़र कयो तो उते कॾहिं बि जमू न आयो त सालिस वारा राबिया वारा खामसा वारा सादिस में न जेको जाते हो उते हुयो 15 सिपारे वारो 15 को शुरू थियो सोरे वारो सोरे को शुरू थियो अॼु बि क़ुर जा मदरसा हलनि पिया पर पंहिंजे दिलि ते अचणु त होॾे घणो थो ॾे हेॾे घणो थो ॾे अलाह जे नाले ते घुरियोसि त 3 जवाब ॾींदो घणा अलाह जे नाले ते घुरियोसि पगार में ॾे जलसे में ॾे मदरसे में ॾे त 3 जवाब ॾींदो हिकु चवंदो 13 महीनो आहे तव्हां ॿियो चवंदो पोयूं तारीख़ टियों जवाब ॾींदो अॼु मौलाई लॻा पिया हो कॾहिं घरवारीअ खे बि चवंदो मौलाई लॻो पियो आहे सामान कोन्हे वठूं रोज़ शादी आहे रोज़ दीपक दीपो ख़र्च पई घुमे फिरे उते तूं लख रुपया ख़र्च करी ऐं अलाह जे नाले ते वेठो जवाब तलाश करे ऐं वेठो भॼण जी करे न भॼी सघंदे अॼु बि तोखे रब सां मुंहुं ॾियणो आहे सुभाणे बि तोखे मुंहुं रब सां ॾियणो आहे अॼु इरादो कयो त क़ुर पढ़ंदासीं इरादो चओ था जो बच्चनि खे बि छा पसंदि आहे मौलवियुनि खे लॉकडाउन में एक मोटरसाइकिल से 4 छोरा खई ये छोकरी जो बैठी आ रोई करे हज़रत मुफ्ती साहब के थी से जॾहिं छोरे इशारो मुझे दानी जे तरफ कयो तो पेरनि जे हेठों ज़मीन निकिरी वई तो हथ जी वठी दारून दवा जॾहिं क़ुर इस्लाम हदीस जो सबक न मिलियो तो वो छोरो पंहिंजी भेण जे निकाह जे लाइ पंहिंजो जेको आहे आंगुर पियो सिधी करे अज़ीज़ो गैरत कॾहिं सेखारी आहे त इस्लाम सेखारी आहे इन जे करे अॼु पने वारनि अज़मत इस्लाम कॉन्फ्रेंस जो उनवान ॾेई ऐं तव्हां रोशन दिलि थियो हे रोशन ख़ाली न ॻाल्हि ॿुधी मौलवियुनि खां न भॼ अरमाना तुंहिंजो समझदार माण्हू पढ़ियल लिखियल माण्हू ऐं वेठो तो खुदा हाणे अॻे वारो अॼु सभु इरादो कयो त असां हिन क़ुर खे पढ़ंदासीं औलाद खे पढ़ाईंदासीं इरादो आहे चओ न कयो क़ुर जी तालीम मुफ़्त हदीस जी तालीम मुफ़्त इल्म क़ुर जो मुफ़्त अॼु विरहाइजे पियो पर मूंखे ॾुख थींदो आहे जो 70 ॿार हिकु मौलवी सुबुह जो नाश्तो करे छोरा पहुता अचनि अञा 7:30 न थिया आहिनि तारा हेॾा ऐं पिणनि जूं घिटियूं थियूं वॼनि अबा हिमत कयो करण स्कूल जो बंदि थी वञे असेंबली थियण वारी आहे पोइ मां रोआं कंहिंजे मथां तव्हांजे मथां पंहिंजे मथां रोआं जो अबो मुस्लमान ॾाढो मुस्लमान पर ॾाढो तर ॾाढो थर ॾाढो नर ॾाढो 7 पीढ़ियूं मुस्लमान क़ुर जे इल्म खे कलाक अंग्रेजीअ खे 8 कलाक वरी ट्यूशन तंहिंखां सवाइ अञा 2 कलाक सॼो ई आहे त वरी दर पियो खणिजे निंड वठी वई अथव अञा त झूठा ईंदव हे त मां तकड़ कई जो मुंहिंजी मजबूरी हुई साईं गुलाम अल्लाह जो हुकुम हो असांजो ऐं मुस्लिम बुज़ुर्गनि जो सैफुल्लाह ऐं ॿी बुज़ुर्गनि हाज़िरी लॻाई आहे ग़ाइब न करे सघियो आहे न त अॼु दर्द जूं दाहूं करणियूं आहिनि त मुल्क बचो न थिए अॼु जेकॾहिं औरतूं रोटनि ते निकिरी अथव त मेरा जिस्म मेरी मर्ज़ी त ग़ैरत बची ॻाल्हायो अॼु जेको कमीनू नबी साईं जे ॻाल्हाए ऐं नबीअ जे पंहिंजे ख़तमी नबूअत में ॻाल्हाए त हुनखे इस्लामाबाद में जहाज़ खणी ऐं लंडन अमेरिका में पुॼाए छा अञा तव्हीं निंड पिया हो नबी पाक फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकुना अहब्ब इलैहि
अॼु तर्जुमो मुआज़ पियो कया इन जे करे ख़ुशि त पई बि घटि कई अथऊं नौजवान वेठा हो पहिरियों तकरीर जो वारो मिलियो आहे त मां रब जो नालो थो ॼाणां थो हे बि मेल अथव पटको हीअ अशीदारी बि अथव मुल्क हथनि में थो वञे ख़ुदा जो वास्तो अथव मोटी पओ ख़ुदा जो वास्तो अथव अल्लाह न करे हे त मुल्क पक में आहिनि पर जे शाम हाणे तव्हां ॿुधो हूंदो सौट परे ते थी पवनि त बाबा मिठा पका हणी हंधि पियो अथव तार हणी छॾियो अथव अरब इमारात दुबई इन जो तव्हां फ़ैसिलो ॿुधो हूंदो अरब रियासतूं इन मुस्लमान आहिनि फ़ैसिलो ॾिनो अथऊं हुकूमत त कोई बि जोड़ो छोकिरी या छोकिरो बिना निकाह जे घुमी फिरी रही सघे थो अॼु मां तव्हांखे रब जो नालो ॾेई पुछां थो इहा क़ुर ऐं दीन सां मज़ाक़ न चओ एॾो वॾो फ़ैसिलो अरब रियासत आहे हे सऊदीअ जो शहज़ादो जे सैनिमाऊं खोरायूं आहिनि जिते में ऐं नओं शहर पिया ॾियनि हे जेके नवां बेट पिया ठहनि हिन हुकूमत में इहे बेट न आहिनि इते अञा मामिलो गड़बड़ आहे जंहिंखे तव्हां मूंखां वधीक सम्झो था मूं वटि त न टच मोबाइल न फेसबुक न पबजी न टुक सम्झो था न अॼु बि ॻाल्हाइनि पियो अॼु बि ॻाल्हाए पियो मर्ज़ीअ जी ॻाल्हि आहे जेको वणे जंहिंसां हलियो वञे इहे न थींदो हे मुस्लमाननि जो मुल्क आहे हिते क़ुर इस्लाम ऐं मिठे मोहब्बत जो निज़ाम हलंदो छा तव्हां अॼु पको इरादो कयो त असां साथ क़ुर जो ॾींदासीं मौलाना जो मज़ाक़ आहे ख़ुदा न करे जो इहे हिकु थी पए हिन मुल्क जे अंदरि त असीं नंढू ठहण जहिड़ा असीं घुमण जहिड़ा बाज़ार में न थींदा आहियूं अॼु तव्हांखे फ़ैसिला तब्दील करणा पवंदा जलसनि में मज़ाक़ न कयो त छा ॿुधो आहे ऐं बसि मोटणो आहे बसि हलिया जे मुला मौलवी ॾिठासीं न मुंहिंजा मिठा अॼु हिन क़ुर जे जलसे में तोखे असांखे ग़ैरत ईमान जो सबूत ॾियणो आहे ऐं इंशा अल्लाह असांजे उलमा जेका शुरू कई आहे तहरीक इंशा अल्लाह रंग लाईंदी फेराइण वारा माण्हू मौलवी तामीरूं था करो असांखे हयाव जो सबक़ गैरत जो सबक़ इज़त जो सबक़ मिठे मोहब्बत खां मिलियो आहे ऐं क़ुर थो चवे नबी पाक जे बीबियुनि खे फरमाई वकरन फी बुयूतिकुन वला तबरजन तबरुजल जाहिलियतिल ऊला मोमिननि जूं अमरियूं आहिनि मुस्लमाननि जूं अम्मा आहिनि क़ुर थो फरमाए अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम नबी मोमिननि खे राह खां वधीक वेझो आहे ऐं उन्हनि जूं घर वारियूं समूरा जो मोमिननि जूं कंहिंजूं घर वारियूं तो नबी पाक जो चओ उन्हनि खे न पुछातो अथव त पंहिंजे घरनि में रहो किथे रहो वकरन फी बुयूतिकुन हे बेट था ठहनि बेट न आहिनि हाणे तबाही आहे तफ़रीक़ आहे पार्क हेॾे ख़ैबरूं में मिलान पार्क आहे भली वो जहिड़ो मुलो वञे न बीमार वेड़ियूं ॼण जिबरील थो अचे त बि न छॾींदसि अवाज़ ॿुधो आहे बाबा ख़ैर आया मुला आया बसि हिन में पढ़ाईंदो आहे नमाज़ी बात कंदो आहे कि भली बात कर पर अकेलो न वञे फैमिली है पंहिंजी कना दी आहे ते ॿारो का मिड़ई वञी पंहिंजो अकेलो न वञे फैमिली पार्क आहे असांजा बच्चा वर्जिश पिया कनि असांजूं न्याणियूं बेपर्दा घुमनि इएं न थींदो हाजी साहिबो मौलवी साहिबो उमरा करण वारो तबलीग में दिला ॾियण वारो मौलवियुनि जा हथ टिपण सां छड़ो जन्नत न मिलंदी मौलवी जेको सबक़ पिया ॾियनि उनखे बि सम्झ न हथ टिपण वारा बसि साईं जन्नत मिलंदो आहे ऐं चवे थो मौत ॾे खाइण वेले गॾु सियारे में सुम्हण वेले खाइण वेले पप पियो वेठो हणे मां हज़रत साईं जो वॾे खां वॾी मुरीद आहे पोइ हज़रत साईं जन पिया चवनि
ऐं रसूल जे शरीयत खे ॾे तूं ते मुल्हनि खे सिधा पाठा थो वणे त हेॾे मुल्ह आयो त मां पाण सम्झो था ज़कात बि न ॾींदासीं चांवर अटो बि न ॾींदासीं काबू करे मां हज़रत साईं जो मुरीद मुरीद बि थींदो आहे जी तूं असां नमाज भी कानून आहे क़ुरान पढ़ण भी कानून आहे ज़कात शरीयत भी कानून आहे पर को कंहिंसां खेस करे ऐं उनखे सज़ा ॾिजे इहा बि हाणे वेस बि कश्मीर वारे हमरा खे सुम्हारे छॾियो केॾी वॾी बुरी हालत क़ौम जी आहे जो नंढड़ियूं नियाणियूं बि महफ़ूज़ कोन्हनि मौलाना असां जेके रड़ियूं पिया कयूं ऐं क़ुरान जेको आवाज़ पियो ॾे त नबीअ जूं बीबियूं बि घर में रहो वज़कुरन मा युतला फी बुयूतिकुन घरनि में रही क़ुरान पढ़ो अलाह जो ज़िक्र कयो ॿाहिरि न घुमो क़ुरान में चवे उन्हनि बीबियुनि खे जेके पाक हुइनि जंहिंजी पाकाई क़ुरान थो बयानु करे जाॻो था न अथव कुझु ॻाल्हियूं क़ुरान जूं मञनि था कुझु न कुरान जो फरमाए वतय्यबातु लितय्यबीन वतय्यबून लितय्यबात रब पाकाई बयान कई महबूब जे बीबियुनि जी सोना नबी जीअं तूं पाक आहे तीअं तुंहिंजूं बीबियूं बि पाक आहिनि उन्हनि खे पोइ रब चवे या निसाअ अन्नबी लस्तुन कअहदिन मिन अन्निसाअ इन इत्तक़ैतुन फला तख़ज़अन बिलक़ौल फयत्मअ अल्लज़ी फ़ी क़ल्बिही मरज़ वक़ुल्न क़ौलन मारूफ़ा ओ नबी जूं बीबियूं तव्हां आम औरतुनि वांगुरु न आहियो घरनि में बि हुजो पर को ॻाल्हाइण वारो ॻाल्हाए को सुवाल वारो सुवाल करे त तव्हां जवाबु नरम लहजे में न ॾियो सख़्त लहजे में जवाबु ॾियो छा में लिखियल आहे इहो क़ुरान जो वाज़ कर त सूफ़ी बि कावड़ियल आहिनि स्टीकर मस्जिद में लगा ऐसी बातें न करना बाकी हलवे की गाल कर किशमिश डूंगी पकवान सरदो बिरयानी कीचे देदा चावल गोश्त या खैरात कर के पिड़े अंदर जन्नत में विंदो इहो वाज कर तो मोनवी हेरो होदा ना केना मोनवी न्याणी की गाल ना कर पर्दे की गाल ना कर तो में और हुनन में फर्क केड़ो जेके नबी वट वेठा थी चाहे कुछ गाल कुरान में तू वट कुछ असा मनो असा जे तबीयत ते न छू पवे वो वाज तू नबी न कर छाने लिखला एत भी कुरान ने खैर हाजा औ बदलहो कुल मा यकून ली अन बदलहो मिन तिलकाए नफ्सी हे कुरान जो चले उहे माण्हू भी नबी पाक के चवण पिया असा ने कुछ गालियों तबीयत ते बोझ थो पवे कुछ गालियों मटे असा ने तबीयत मुताबिक करे पर कुरान जो चले या अय्युहर रसूल बल्लिग मा उनज़िल इलैका मिन रब्बिका व इल्लम तफअल फमा बल्लगत रिसालत ओ मुदा सोना नबी सजो कुरान बुधाए जाए का गाल न रहाए जाए हिक भी रहाए जण सब कुछ रहाए छड़ी काने लिखना इनके खत्म करण तालिब जो सुस्ती भरे 5 खत्म पढ़ाया फैसलो कुरान जो न बने मुझे मदरसे में बुलाया चेहराबाद खत्म हुआ 25 खत्म पढ़ाए जो है ना निंदा दवा जाएगा तो मां थोड़ो खिले में तेरे किलो सोदा बाद 25 खत्म पढ़े के दोस्त में नहीं छोड़ देता आल 25 खत्म में मासूम तालिब पढ़ी सघंदा हाणे इने जे के खत्म में ऐं जन्नत में वेंदो में छा जन्नत को पने में मिला पासा 5-8 लखे वेसो वधियो ऐं मथो चढ़ी वेठो आहे रिश्ते में बि ईअं कंदे छा उते ई न थींदो उते परमिशन ईंदी अॻु में नबी क़ुरान सभु शायदियूं ईंदियूं पर जे शायदी हक़ में न आई त पोइ हीअ शायदी बीठी आहे क़ुरान पढ़ो टाइम लॻे थो चलो पढ़ो क़ुरान 19 सिपारो पहिरियों रुकू وقال الرسول يا ربي ان قوم اتخذوا هذا القران مهجورا نبي دو الله کے چوندو يا رب یہ وہ قوم جن نے قران کے فیصلے نے
तो कुरान जे फैसलन में पुठिया पहुंचे कुरान जे हुक्मन के छॾियो मौलाना बुराई तॾहिं ख़त्म थींदी जॾहिं बुराई खे तरी निड़ घुट ते हथ रखी हुन जो साहु कढंदो हिक कमीने खे सज़ा मिलंदी त 5 कमीना तौबा करे ऐं तकवी छॾे वेंदा हे जो कुझु थिए पियो इहो सभु कुझु अंग्रेज़ी निज़ाम जी पलीती ऐं नहुसता क़ुरान अॼु ईंदो इस्लाम अॼु ईंदो शरीयत अॼु ईंदी आलिम अॼु ईंदा इंशाअल्लाह मुल्क में बरकतूं थींदियूं साथ ॾींदो 26 नवंबर ते तयारु आहियो ॿई हथ मथे करे तकबीर जो नारो 26 नवंबर लाड़काणो 26 नवंबर नारे तकबीर भाई हक सदा में बुलंद ॿई हथ सिधा में तकबीर नारे तकबीर नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा जमीयत उलमा इस्लाम शहीद इस्लाम नारे तकबीर साहिब के बीचल दोस्तों के गुजारिश है मेहरबानी करे सामो बीचल दोस्त सब आलम जा आशिक है कदी आया है अल्लाह बरकत करे आमीन चौड़ा जा मौलाना नारो हणायो शहीद इस्लाम जो अल्लाह मां डॉक्टर खालिद सुगरो रब ने कब्र ते किरोड़ रहमत करे जान जो नजरानो ॾेइयो कब्र में सुबह वनी पर कम हले पियो तो कम चौड़ा जा कम आगे हिकु हाणे पुट मैदान में ॿाहिरि मैदान में ये हेॾी वॾी जमायत मैदान में बातिल पहुचलाइजी वियो आहे हाणे बि दफ़्तर था खोलनि हाणे बि त डॉक्टर साहिब सेले करो के 5 रुपया खाधा त न अथई हाणे हथु कयो थो पर का शइ चौॾा जा का शइ मौलवी जो दामन साफ़ आहे मौलाना पता कंहिंखे जे चवण ते हले हिन महिल मौलवी ते का शइ हटी आहे न त हे मौलवी खे जीअर न छॾंदा हे कॾहिं बि मौलवी न था विझंदा पर असीं मौलवी जी सियासत ईमान वारी ऐं ज़ियानतदारी अमानतदारी वारी सियासत आहे कई अहिड़ा आलिम आहे जन मिंबर हुजण जे बावजूद माहवार पघार बि न हूंदी कमाल हो उन्हनि जो असां तव्हांखे सबक थो मिले त साथ आलिमनि जो ॾियो अल्लाह से मुंहिंजी हाज़िरी क़बूल फरमाए बाक़ी अचनि पियूं अल्लाह पाक तव्हांजी हाज़िरी अॻिते प्रोग्राम तव्हांजे स्टेज वारा ॿुधाईंदा वासर दवाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।